ॿीहर भलीकार नाज़रीन तव्हांखे कंदासीं ऐं ब्रेक खां पहिरियां असीं ॻाल्हि ॿोल पे कई कोरंगी ज़िले जे सूबाई ऐं क़ौमी तकनि जे हवाले सां शबीर लाशारी साहिबु ब्यूरो चीफ आहिनि कराचीअ जा असां सां गॾु मौजूदु आहिनि। शबीर साईं, ब्रेक खां पहिरियां पाण पिया ॻाल्हायो कोरंगी जो सूबाई तक PS 92 2018 में हाणोको थी वियो PS 90 जी। त उन बाबति तव्हां असांखे ॿुधायो PS 93 ते छा सूरत हाल आहे, इन जी बि नंबरिंग चेंज थी आहे? जी बिल्कुलु, कोरंगी जो जेको PS 93 तक हुयो 2018 में, हाणे जेके नयूं तकबंदियूं थियूं उनमें हाणे उनजो नंबर जेको आहे PS 91 थी वियो आहे, जंहिंमें शाह फैसल कॉलोनी, गुलिस्तान मलीर, दहली, सौदागरान, बिलाल टाउन, अज़ीमपुरा वग़ैरह इहे इलाइक़ा जेके आहिनि उनमें अची वञनि था। हिन जी टोटल जेका आबादी आहे उहा 4,44,545 आहे ऐं टोटल जेके रजिस्टर्ड वोटर आहिनि उनमें 2,31,374 आहिनि। साॻियो ई हिन में बि इहे जेके पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, MQM आहे, नून लीग आहे, PTI आहे, PTI जो आज़ादु हिमायत याफ़्ता ऐं TLP, इहे उम्मीदवार जेके आहिनि इन्हनि पार्टियुनि जा मैदान ते लथल आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां अब्दुर्रहमान बाजवा, MQM जो अबू बकर, नून लीग जो नासिरुद्दीन ऐं PTI जो हिमायत याफ़्ता आज़ादु उम्मीदवार आबिद जिलानी, जमायत इस्लामी जो मोहम्मद फारूक, TLP जो मोहम्मद आफ्ताब ख़ान ऐं IPP यानी इस्तेकामी पाकिस्तान पार्टी तरफ़ां ज़ीशान अब्बास मलिक जेको आहे उहो हिन तक ते उम्मीदवार आहे। ही PS पुराणो 93 हाणोको 91 था तव्हां ॿुधायो? जी बिल्कुलु, ठीकु आहे। अच्छा, PS 94 2018 वारो इते हाणे करंटली छा सूरत हाल आहे, इन जी नंबरिंग बि चेंज थी आहे? बिल्कुलु, हाणे ही PS 92 थी वियो आहे ऐं हिन में लांडी नंबर 1 खां 6 ताईं वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे अची वञनि था। हिन जी टोटल जेका आबादी आहे उहा 4,34,752 आहे ऐं टोटल जेके रजिस्टर्ड वोटर आहिनि 2,88,932 आहिनि। हिन में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां ताबिश अल्ताफ़ जुणे जो उम्मीदवार आहे, MQM जो अरसलान अहमद, नून लीग जो मोहम्मद रफ़ीक ऐं उनखां अलावा PTI जो हिमायत याफ़्ता आज़ादु उम्मीदवार वाजिद हुसैन ऐं TLP जे तरफ़ां मोहम्मद काशिफ़ उम्मीदवार आहे हिन तक ते। अच्छा, PS 94? जी बिल्कुलु, PS 94 हाणे 95 थींदो। हाणे ही 95 हुयो ऐं हाणे PS 93 जेको आहे उहो थी वियो आहे ऐं हिन में कोरंगी नंबर 2 खां 6 ताईं पंहिंजो बदर टाउन, कोस्ट गार्ड चौरंगी ऐं उनखां अलावा मोहम्मद अली कॉलोनी, शालीमार टाउन जेके आहिनि उहे इलाइक़ा अची वञनि था। 94 जो सर नंबर छा थियो, रिपीट कजो थोरो? 95, 93, 92? ही PS आहे 95 ऐं हिन जो नंबर आहे 93। अच्छा, मां PS 94 बाबति पुछां पियो। अच्छा, पर जेकॾहिं नंबर वाइज़ पाण हलंदासीं त 92 ॿुधाया आहियूं, हाणे असीं 93 ॿुधाईंदासीं हिन भेरे। 93 थी वियो? हा, 93 जेको गुज़िरियल हुयो पंहिंजो हुयो न 93। हमीदुल ज़फ़र साहिब जितां खटी आयो आहे, जंहिंखे PS 91 कयो अथनि हाणे। जी बिल्कुलु। हा, ही असल में थोरो मसइलो पाण खे इनजे करे थो थिए जो मां हलां थो 2018 वारी काउंटिंग ते बिल्कुलु ऐं तव्हां अचो पिया 2024 ते। त पुराणो जेको अंग अखर आहे PS 94 2018 वारो, जी हाणे उहो PS 92 थियो आहे? जी बिल्कुलु, हाणे PS जेको आहे जंहिं ते बि MQM खटियो? हा बिल्कुलु, उहो खटियो। हाणे जेकॾहिं पाण अचूं PS जेको आहे तव्हांजो PS 96 कोरंगी 5, हाणे जेको आहे PS 94 थी वियो आहे। उनजी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं हुन में कोरंगी 1 खां 5 ताईं ऐं नासर कॉलोनी, ज़मान टाउन, ज़िया कॉलोनी, मुस्तफ़ा ताज कॉलोनी इहे इलाइक़ा अची वञनि था ऐं हिन जी जेका टोटल आबादी आहे उहा 4,36,071 आहे ऐं टोटल जेके वोटर आहिनि उनमें 2,36,827 वोटर रजिस्टर आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिन तक ते इमरान अहमद सिद्दीकी उम्मीदवार आहे ऐं MQM जो नजम मिर्ज़ा, नून लीग तरफ़ां अब्दुल इमरान ऐं PTI जो हिमायत याफ़्ता आज़ादु उम्मीदवार अब्दुल क़दीर, जमायत इस्लामी जे तरफ़ां अरशद हुसैन हिन तक ते उम्मीदवार आहे। TLP जो उम्मीदवार आहे मोहम्मद कासिम, उहो जेके आहिनि इहे मुक़ाबले में आहिनि हिक ॿिए सां। अच्छा, पुराणो तक 2018 मुताबिक़ PS 95 जेको कोरंगी हुयो, MQM जो जावेद हनीफ़ ख़ान जंहिं ते कामयाबु थियो, जी हाणे उते नई तकबंदीअ खां पोइ हिकु त हुनजी नंबरिंग छा आहे ऐं कहिड़ा कहिड़ा जेके अहम इलाइक़ा आहिनि उन में शामिलु कया विया आहिनि या इन मां रिमूव कया विया आहिनि ऐं हिते तव्हां कीअं पिया ॾिसो वोटनि जो जेको तादादु आहे उहो वधियो आहे, घटियो आहे, उम्मीदवार हाणे हिन भेरे कहिड़ा पिया अचनि? जी बिल्कुलु, ॾिसो हाणे उते ही PS 95 थी वियो आहे। तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया पाण 94 करे आया आहियूं, हीअ हाणे PS 95 जेको PS 97 हुयो गुज़िरियल भेरे, ॿुधो? ऐं हिन में जेके इलाइक़ा अचनि था उहे अची था वञनि कयूमाबाद, भिटाई कॉलोनी, अल्लाह वाला टाउन, चकरा ॻोठ, लखनऊ सोसाइटी। मां ॻाल्हि पियो कयां 2018 में PS 97 ऐं हाणे PS 95 थी वियो आहे, उनजी आउं ॻाल्हि पियो कयां। कयूमाबाद, भिटाई कॉलोनी, अल्लाह वाला टाउन, चकरा ॻोठ, लखनऊ सोसाइटी इहे इलाइक़ा जेके आहिनि उहे हिन में अची वञनि था। हिन जी टोटल आबादी जेका आहे उहा 4,67,524 आहे ऐं टोटल जेके वोटर आहिनि 1,25,964 आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिन तक ते मोहम्मद फारूक एवान उम्मीदवार आहे, MQM जे तरफ़ां शमशाद ख़ान तनोली उम्मीदवार आहे, नून लीग जो राना एहसान, PTI जो जेको हिमायत याफ़्ता उम्मीदवार आहे
राजा अज़हर जेको गुज़िरियल भेरे बि हिन तक तां हुयो, ऐं जमायत इस्लामी जे तरफ़ां मंसूर फिरोज़, TLP जे तरफ़ां मोहम्मद हसन, ऐं IPP इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे तरफ़ां हिन तक ते नदीम साजिद जेको आहे उहो उम्मीदवार आहे। इन्हनि विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। अच्छा, PS 98 रहे थो अञा? जी बिल्कुलु, PS 98 कोरंगी जो 7हों तक आहे, ऐं हाणे इहो PS 96 थी वियो आहे। ऐं हिन में बिलावल कॉलोनी, बंगाली पाड़ो, मोहम्मद अली ॻोठ, शाह फैसल कॉलोनी, 4 लांढी, नंबर 2 मेहरान टाउन ऐं बाग कोरंगी वग़ैरह वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे अची वञनि था। जी जेका टोटल आबादी आहे उहा 4,54,174 आहे, ऐं जेको सो 4,54,174 आहे, ऐं वोटरनि जो टोटल तइदाद जेको आहे 1,81,615 आहे। हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां शर्जील रिज़वान उम्मीदवार आहे, MQM जे तरफ़ां शबीर काइम खानी आहे, नून लीग जे तरफ़ां अली अकबर, PTI जो हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अवैस आहे, जमायत इस्लामी जो जेको उम्मीदवार आहे उहो शफ़ीक अहमद आहे, ऐं TLP जो उम्मीदवार मोहम्मद वारिस ख़ान, ऐं IPP जे उम्मीदवार शाहजहान विच में मुक़ाबिलो थियणो आहे। अच्छा, हाणे 2018 में जेके कोरंगी जा सूबाई तक आहे उहे स्टार्ट थियनि पिया 92 खां जी, हाणे 98 ताईं जी, टोटल थी विया 7। हाणे ही शुरू थिए थो 90 खां 98 ताईं 97 ताईं, त टोटल जेके 7 तक आहिनि उहे जो उहे बरक़रार आहिनि। नईं तकबंदीअ खां पोइ कंहिं बि तक में हेरफेर न कई आहे। अच्छा, हाणे इन में हिकिड़ी शइ जेका 2018 जे हिसाब सां जेका नई डेवलपमेंट आहे उहा इहा आहे त हिन भेरे इस्तहका में पाकिस्तान पार्टी जा उम्मीदवार बि जेके आहिनि उहे बि चूंड विढ़ंदा। त हिकु त इहो ॿुधायो त हीअ नई जमायत आहे त कराचीअ में ख़ासि करे हीअ जेके तबका आहिनि जिन हीअ इलेक्शन हाणे विढ़ंदा या कैंपेन हिननि शुरू कई आहे, उते हिननि जो वोट बैंक कहिड़ो आहे ऐं ॿियो कहिड़ी शइ जो हिननि खे फ़ाइदो थी सघे थो? ॾिसो, हीअ जेका पार्टी आहे उहा बि MQM पंहिंजो PTI जी कुख मां ई निकितल आहे। बिल्कुलु, ऐं ही उहे ई माण्हू आहिनि जेके PTI जा शुरूआती ॾिहाड़नि में PTI जा अहम माण्हू हुया, ऐं पोइ उहे उन्हनि खां धार थी निकिरी आया, ऐं हिते जेके आहिनि उन्हनि जा जेके सरकरदा अॻुवाण जंहिंमें अॻूणो गवर्नर आहे इमरान इस्माइल, ऐं ॿिया जेके आहिनि उहे हिन जी जेको कराची में लीडिंग कनि पिया। तंहिंजे करे मां सम्झां थो त हीअ जेको नुक़सानु थींदो उहो PTI जे हिमायत याफ़्ता उम्मीदवारनि जो ई थींदो। इहे हिक ॿिए जो ई वोट जेको आहे उहो खारींदा, या हिक ॿिए जो वोट जेको आहे उहो हिक ॿिए ॾे कैच कंदा। ऐं हिननि जा पॉकेट्स बि उहे ई आहिनि जेके 2018 में PTI जा पॉकेट्स हुया, जिते उन्हनि जा वोटर हुया उहे ई आहिनि। यकीनन ही अञा नई पार्टी आहे, सॼी कराची में हिननि 20 खां वधीक उम्मीदवार जेके आहिनि मुख़्तलिफ़ तकनि ते सिलेक्टेड तकनि ते पंहिंजा माण्हू जेके आहिनि उहे बीहारिया आहिनि, ऐं कोरंगी में बि बीहारिया आहिनि, सेंट्रल में बि बीहारिया आहिनि, ॾखण में बीहारिया आहिनि, पर सिलेक्टेड जेके तक आहिनि ऐं सिलेक्टेड माण्हू पंहिंजा उन्हनि बीहारिया आहिनि। ऐं ई माण्हू जेके आहिनि मां तव्हांखे जीअं ॿुधायो त उहे ई माण्हू आहिनि जेके PTI जी कुख मां जन जनमु वरितो, ही पार्टी बूताईं जेका असां आई आहे, ऐं वोट बि इहे यकीनन PTI जा वोट ई वठंदा, ऐं कुझु जेके वरी उहे वोट जेके PTI खां बाग़ी हूंदा उहे हिननि खे मिलंदा। अच्छा, हाणे कोरंगी वारे मामले ते हिकिड़ो आख़िरी सुवाल, पोइ वरी पाण कराची ईस्ट ॾांहुं हलंदासीं। जी, त ही जेके उम्मीदवार हींअर बीठा आहिनि त कोरंगी जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं मिज़ाजतुनि त वोट शख़्सियत जो आहे जमायत जो आहे? कोरंगी जो जेको मिज़ाज आहे उन मां सम्झां थो त ही MQM ते एतिरा ॾुखिया ॾींहं आया, उन बावजूद बि कोरंगी जे ज़िले में अक्सरियत जेका हुई 2018 में उहा MQM जी हुई। ऐं हाणे बि मां सम्झां थो त MQM जी थोरो जो वधीक असरु सुख उते ज़रूरु आहे, ऐं ॿियो उते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़रूरु ग्रोथ कई आहे, छाकाणि पाकिस्तान पीपल्स पार्टी उतां जे माण्हुनि सां काफ़ी लह विचड़ कई आहे, उन्हनि जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते काफ़ी फोकस रही आहे। ऐं मूंखे इहो यकीन आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कोरंगी ज़िले मां बि कुझु सीटूं ज़रूरु खटंदी। अच्छा, हाणे शबीर पाण कराची ईस्ट जो ज़िक्र कयूं त 2018 में जेके सूरत हाल रही त कराची ईस्ट जा जेके टोटल तक आहिनि क़ौमी असेंबलीअ जा उहे आहिनि 4, ऐं चइनी ते 2018 में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबी हासिलु कई हुई। असां नंबर वाइज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं, ऐं हाणे तकबंदीअ खां पोइ छा सूरत हाल आहे, नंबर चेंज थी विया, तक वधिया घटिया, उन बाबति बि शबीर खां पुछंदासीं। त ही 242 खां शुरूआति थिए थी कराची ईस्ट जी क़ौमी असेंबली जा जेके तक आहिनि, ऐं NA 245 ते ही ख़तमु थियनि था। पाण जेकॾहिं NA 242 जो ज़िक्र कयूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पाकिस्तान पीपल्स पार्टी, MMA, नून लीग समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिन तक ते हिसो वरितो हो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सैफुर रहमान 27,502 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मोहम्मद इक़बाल 11,824 वोट खणी ॿिए नंबर ते हो। MMA जो असदुल्ला भुट्टो 8,262 वोट खणी सघियो, ऐं हीअ 3 नंबर ते हुयो। हिते सैफुर रहमान जंहिंजो तालुक़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां हुयो, 2018 में हिन सुठे मार्जन तां हितां कामयाबी हासिलु कई हुई। पाण जेकॾहिं NA 243 जी ॻाल्हि कयूं, हीअ बि कराची ईस्ट जो ई तक आहे,
त इन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ MQM MMA ऐं पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिसो वरितो हुयो ऐं इन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो इमरान अहमद ख़ान न्याज़ी 91,373 वोट खणी कामयाबु थियो हो। इमरान अहमद ख़ान न्याज़ी जंहिंखे असीं आम तौर ते इमरान ख़ान चवंदा आहियूं, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बानी ऐं अॻूणो एक्स प्राइम मिनिस्टर जेको हिन वक़्तु मुख़्तलिफ़ केसनि में अडियाला जेल में क़ैद आहे। त MQM जो जेको उम्मीदवार हुयो हिते साईं थोरो वधारो करे छॾियां त पोइ इहा सीट इमरान ख़ान छॾी हुई, उनखां पोइ वरी नंढी चूंड थी, उन ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पंहिंजो PTI जो आलमगीर ख़ान कामयाबु थियो। आलमगीर ख़ान उहो ढकण वारो साईं? जी साईं बिल्कुलु। ठीकु आहे, उहो कामयाबु थियो। त ॿिए नंबर ते वरी MQM जो सैयद अली रज़ा 24,082 वोट खणी ॿिए नंबर ते हो, जॾहिं त MMA जो मोहम्मद उस्मान राज़ी ख़ान उसामा राज़ी ख़ान 16,214 वोट खणी हीअ ॿिए नंबर ते हुयो। अहिड़ी रीति पाण जेकॾहिं NA 244 जो ज़िक्र कयूं त इन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़, नून लीग, MQM, MMA ऐं PP समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिसो वरितो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सैयद अली हैदर ज़ैदी 69,480 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं त नून लीग जो मिफ्ताह इस्माइल 31,247 वोट खणी ॿिए नंबर ते हो। MQM जो मोहम्मद अब्दुल रऊफ़ सिद्दीकी 19,527 वोट खणी टे नंबर ते हो। हीउ सैयद अली हैदर रज़ी जेको बाद में वफ़ाक़ी वज़ीर बणियो, ऐं मिफ्ताह इस्माइल साहब जंहिंखे अली ज़ैदी सॼो वेंदो आहे, अली ज़ैदी सॼो वेंदो आहे, सैयद अली हैदर ज़ैदी उहो ई आहे जेको शिपिंग जो बि बाद में वज़ीर थियो, वफ़ाक़ी वज़ीर। अच्छा, मिफ्ताह इस्माइल साहब ही नून लीग सां तॾहिं हुननि जो तालुक़ु हुयो, हाणे हू जमायत खां अलॻि आहिनि, नाणे जा वज़ीर बि रही चुका आहिनि। NA 245 कराची ईस्ट जो पाण ज़िक्र कयूं, शबीर साहब इन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़, MQM, TLP समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि आज़ाद उम्मीदवारनि बि हिसो वरितो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो डॉक्टर आमिर हुसैन 56,000। अच्छा, ही जेके असां नाला पिया खणूं, ही पिया असां खणूं एज़ पर CNIC जेके इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते ॾिनल आहिनि। जी बिल्कुलु। त बाद में वरी जेके उर्फ़ आम में हिननि खे चयो वेंदो आहे, उन में असां सम्झाईंदा त ही पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो डॉक्टर आमिर हुसैन 56,673 वोट खणी कामयाबु थियो हो NA 245 ते, जंहिंखे असीं आम तौर ते आमिर लियाकत जे नाले सां सुञाणूं था। होस्ट बि रहियो आहे, नात ख़्वान बि रहियो आहे ऐं हाणे हू हिन दुनिया में नाहे रहियो। MQM जो मोहम्मद फारूक सत्तार, जंहिंखे डॉक्टर फारूक सत्तार असां चवंदा आहियूं, उहो 35,429 वोट खणी सघियो, खेसि शिकस्त आई। TLP जो मोहम्मद अहमद रज़ा 20,773 वोट खणी सघियो हो ऐं हीउ टे नंबर ते हुयो। ही चार तक आहिनि कराची ईस्ट जा क़ौमी असेंबली जा, जंहिं ते 2018 में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबी हासिलु कई। शबीर साहब, हाणे असांखे ॿुधाईंदा वञो नई तकबंदी खां पोइ नंबरिंग कहिड़ी चेंज थी ऐं कहिड़े क़ौमी तक ते कहिड़ी कहिड़ी सूरत हाल आहे, कहिड़ा उम्मीदवार आहिनि, कहिड़ा उम्मीदवार आउट आहिनि ऐं हालतूं हिन वक़्तु कंहिंजे हक़ में आहिनि या साज़गार आहिनि? जी बिल्कुलु, पंहिंजो इरफान साहब, ओभर ज़िले में हाणे बि जेके क़ौमी असेंबली जा आहिनि उहे 4 तक ई आहिनि, पर उन्हनि जा नंबर जेके आहिनि उहे चेंज थिया आहिनि। जेको NA 242 हुयो, उहो हाणे NA 235 थी वियो आहे ऐं हिन तक जी जेका टोटल आबादी आहे उहा 10,24,024 आहे ऐं हिन तक में टोटल जेके रजिस्टर वोटर आहिनि उन्हनि जो तइदादु 1,70,176 आहे। ऐं हिन तक में जेके उम्मीदवार आहिनि उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे आसिफ़ ख़ान, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट होल्डर आहे। MQM जे तरफ़ां इक़बाल महमूद, जमायत इस्लामी जे तरफ़ां मेराजुल हुदा सिद्दीकी ऐं PTI जो हिमायती याफ़्ता उम्मीदवार सैफ़ुर रहमान आहे। TLP जो मोहम्मद आरिफ़ ऐं नून लीग जो हाजी शराफ़त आकिल जेको आहे उहो हिन तक ते उम्मीदवार आहे। जीअं तव्हां ॿुधायो त हिन तक तां जेको आहे 2018 जी इलेक्शन में सैफ़ुर रहमान जेको आहे कामयाबु थियो PTI जो। हाणे अचूं जेकॾहिं पाण NA 243 जेको हुयो 2018 में, हाणे उहो NA 236 थी वियो आहे ऐं हिन तक जी जेका टोटल आबादी आहे उहा 9,58,292 आहे ऐं हिन तक जो जेको टोटल रजिस्टर वोटर आहिनि उन्हनि जो जेको अंग आहे उहो 5,42,409 आहे। हिन तक में ज़ियाउल हक़ कॉलोनी, गुलशन इक़बाल ब्लॉक 3-4, मेट्रोविल 3, अबुल हसन असफ़ानी रोड, गुलस्तान जोहर, मस्कन चौरंगी, फैसल कैंटोनमेंट, बहादुराबाद, शांति नगर वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे अची वञनि था। ऐं हिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको उम्मीदवार आहे उहो मुज़म्मल कुरैशी आहे ऐं MQM जे तरफ़ां हसान साबिर आहे, जमायत इस्लामी जे तरफ़ां उसामा राज़ी आहे, PTI जे तरफ़ां आलमगीर ख़ान आहे जेको PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार आहे, TLP जे तरफ़ां मोहम्मद लुकमान ऐं नून लीग जी परवीन बशीर ऐं IPP जो हिन तक ते को बि उम्मीदवार न आहे। हाणे जेकॾहिं पाण अचूं था
कराची जो टियों तक NA 244 जेको 2000 NA 244 खां पहिरियां जेकॾहिं तव्हां परमिशन ॾियो शबीर साहब त असां ब्रेक वठूं। बिल्कुलु ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक खां पोइ हीअ आगाही जो जेको सिलसिलो आहे इहो उतां ई शुरू कंदासीं।